पाकिस्तानी न थिया त मां उन्हनि खे मारे मारे पाकिस्तानी बणाईंदुसि। अॼु हुनजी जमायत जा लीडर चवनि था त सिंध में ॿियो कानून थो हले, पंजाब में ॿियो कानून थो हले, यहाँ से घोड़ाड़े कर थी वियो। चवनि था सिंध खां वधीक पंजाब में करप्शन आहे, उते छो नथो एक्शन थिए? सिंध खां वधीक पंजाब में मज़हबी बुनियाद परस्तीअ जूं तहरीकूं थियूं हलनि, उन्हनि जे ख़िलाफ़ छो नथो एक्शन कयो वञे? तव्हांखे ख़बर नाहे त छो नथो एक्शन कयो वञे? पंहिंजे उन लीडर खां ई पुछी वठो हा, जंहिंजे लाइ चवंदा आहियो त हुनखे दुनिया जहान जी हर शइ जी ख़बर आहे, उन खां ई पुछी वठो हा त ॿुधायो हा, न ॿुधायो त मां थो ॿुधायां। इन करे नथो एक्शन थिए उते त उहो हिन मुल्क जो हाकिम आहे, पंजाबी हाकिम आहिनि, तव्हां ग़ुलाम आहियो, हाकिम ऐं ग़ुलाम ते हिकु जहिड़ो कानून कॾहिं न हलंदो आहे। पर कॾहिं उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे त पंजाब ऐं सिंध जी हैसियत जुदा आहे, पंजाब में ॿियो कानून आहे, सिंध में ॿियो कानून आहे, उहा उन्हनि खे कॾहिं ख़बर पई आहे? जॾहिं सिंध जे तशख़ुस खे ख़तमु करे सिंध जे जुदा गाना तशख़ुस खे ख़तमु करे वञुंट जी शिकिल में हुनखे क़ैद कयो वियो, तॾहिं बि हिननि खे इहो न लॻो त पंजाब जी बालादस्ती आहे। सिंध जे समूरनि कुदरती वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो, तॾहिं बि हिननि खे न लॻो त हिते सिंध ते सिंध ऐं पंजाब में फ़र्क़ु आहे, हिते पंजाब जी बालादस्ती आहे, हिननि खे नज़र न आई। सिंध में सॼी दुनिया जे भगोड़नि खे हाणे हितड़े आबाद कयो वियो, तॾहिं बि हिननि खे न सम्झ में आई। सिंधियुनि जी हज़ारे सालनि जी तरक़ी याफ़्ता ॿोली, मादरी ॿोली, माउ जी ॿोली, सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करे हुन जे मथां उर्दू मड़ी वई, पनाहगीरनि जी ॿोली, तॾहिं बि हिननि खे इहो महसूसु न थियो त सिंध जे मथां कब्ज़ो आहे। पर जॾहिं हिननि जा लुटेरा, करप्ट, बदमाश, सिंध दुश्मन माण्हू उन्हनि जे मथां कार्रवाई थिए थी, तॾहिं ई चवंदा त हाणे सिंध जे मथां हमिलो आहे, सिंध जे मथां का थी आया। सिंध ते का त तव्हां कराई, का धारिया माण्हू कंदा आहिनि, उहा धारियनि माण्हुनि जी का सिंध ते त तव्हां कराई। इक़्तिदार जे लालच में ऐं जेकॾहिं इन्हनि खे वाकई हाणे बि ॻाल्हि सम्झ में आई आहे त पोइ इन क़ाइम अली शाह जो निसार खोड़ो जेके सुबुह शाम इहे दाऊं था कनि त असां सां कहर थी वियो, पंजाब में ॿियो कानून थो, हिते ॿियो कानून थो हले, त पोइ तव्हां वञो सन वञो जीएम साहिब खां वञी माफ़ी वठो त तूं सही ऐं असां ग़लति आसीं। जे तव्हां में सियासी अख़लाक़ियात आहे त। ऐं पाकिस्तान जा हुक्मरान बि जेके हाणे चवनि था त मज़हबी बुनियाद परस्ती हिन मुल्क जे लाइ सभ खां वॾो ख़तरो थी वई आहे, उन्हनि खे बि तारीख़ खां ऐं तारीख़ सां गॾु जीएम सैद खां माफ़ी वठणु घुरिजे। दुनिया में ईअं थिए थो 500-450 सालनि खां पोइ रोम जी चर्च गैलोलो खां माफ़ी वठी थी त तूं सही ऐं असां ग़लति हुयासीं। जेकॾहिं तव्हां सुधारो आणणु चाहियो था त, पर इन्हनि में सुधारो अचणो न आहे। जीएम सैद चयो त हिन मुल्क जा हुक्मरान अंधा, ॿोड़ा, गुंगा थी विया आहिनि, इहे सुधरण वारा न आहिनि। जॾहिं चवनि था त मज़हबी बुनियाद परस्ती हिन मुल्क लाइ सभ खां वॾो ख़तरो आहे ऐं हाणे असां खे अकुल अची वियो आहे, हाणे कंहिं बि बुनियाद परस्त खे न छॾींदासीं। उन वक़्तु बि उहे बलोचिस्तान में ऐं सिंध में क़ौमी तहरीकुनि खे कुचण लाइ मज़हबी बुनियाद परस्तनि खे पालनि पिया, तातनि पिया, उन्हनि जी मदद कनि पिया। अजीब मखलूक आहिनि इहे। अफ़गानिस्तान में पंहिंजी बालादस्ती क़ाइमु करण लाइ हिननि इहे मज़हबी इंतिहा पसंद पैदा कया। उन वक़्तु हिन मुल्क जे क़ौम परस्त, तरक़ी पसंद, रोशन ख़्याल माण्हुनि चयो इन्हनि खे
त पाड़ेसरीअ जे घर ते चूचड़ी न रखो न त तव्हांजो घर बाहि में सड़ण खां न बची सघंदो। हिननि खे उहा ॻाल्हि सम्झ में न आई, अॼु हुनजी क़ीमत भोगनि पिया। पर वरी साॻे वक़्तु जॾहिं मज़हबी इंतिहा पसंदीअ जे ख़िलाफ़ हिन मुल्क में सिंध उहो खितो आहे जेको मज़ाहमत करे पियो, उन सिंध जी मज़ाहमत खे कमज़ोर करण जे लाइ वरी उते ऐं सिंध ते पंहिंजी बालादस्ती क़ाइमु रखण जे लाइ वरी उते मज़हबी इंतिहा पसंदनि खे तातनि पिया, पालनि पिया, उन्हनि खे मदद कनि पिया। इहे हिन मुल्क जा हुकुमरान। सो इन मुल्क जे हुकुमराननि में का बि उम्मीद तवक न आहे। अलबत मां सिंध जे हिन अज़ीम इंसान जंहिं हिन ख़िते में सेकुलरिज़म, इंसानी रवादारी, मज़हबी रवादारी, इंसानी भाईचारे जे लाइ सॼी ज़िंदगी जिदोजहद कई, उन जे ॾींहं ते पंजाब जे उन्हनि माण्हुनि खे जेके बुले शाह ऐं सुल्तान बाहू खे पंहिंजो लीडर मञनि था, उन्हनि खे चवां थो त इन्हनि बदमाश हुकुमराननि जो साथ ॾियणु छॾियो, अचो तव्हां शाह लतीफ़ सचल ऐं सामीअ जे पोइ लॻनि जो साथ ॾियो त मज़हबी इंतिहा पसंदीअ खे ख़तमु कयूं। हिते नासिर मंसूर बि ॻाल्हि करे, यूसुफ मस्ती खान बि ॻाल्हि कई, ऐं अॼुकल्ह वॾी बहस पिया हलनि जिथे किथे वञु साईं पाक चाइना कॉरिडोर, ऐं अहिड़े नमूने हिते पेश थो कयो वञे पियो ॼण त चीन खे राति जो को ख़्वाब अची वियो आहे, 40 अरब डॉलर खणी हिते विराइण आयो आहे, हाणे फलाणो खणी वियो, मूंखे कोन मिलियो। यानी सिंध हुकूमत ते हिते जा सियासतदान जेके पाण खे वॾा कॉम्प्रस्त चवनि था ऐं वॾा तरक़ी पसंद ऐं वॾा इनक़िलाबी तबक़ाती जिदोजहद जा हामी सॾाइण वारा रहिया आहिनि, उन्हनि खे सिंध हुकूमत जी ॿी का ख़राबी नज़र नथी अचे। इहा ख़राबी थी अचे त चीन जा जेका ख़ैरात खणी आयो इन में तव्हां झोली छो कोन झली। मां बिल्कुलु नासिर मंसूर हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थो त चीन हिन महिल हिकिड़ी साम्राज्य कुवत थी उभिरे पियो ऐं इंतिहाई ख़तरनाक आहे, यूरोप जे साम्राज्य कुवतुनि खां वधीक ख़तरनाक आहे। अफ्रीका जो न ज़िक्र कयो, अफ्रीका, लैटिन अमेरिका ऐं सब खां वधीक उन जे पाड़े में जेके हिंद चीनी जा मुल्क आहिनि उन्हनि खां पुछो, वियतनाम खां जेकॾहिं चीन जे बारे में तव्हांखे कुझु सम्झणो आहे त वियतनाम खे ॾिसो। तव्हां असां सभु ॼाणूं था न त वियतनाम केॾी डिघी, केॾी ख़तरनाक खूनरेज़ जंग विड़ी अमेरिका जे ख़िलाफ़। ताज़ी ॻाल्हि आहे, माज़ी क़रीब जी ॻाल्हि आहे। ऐं उन जंग में कंहिं हद ताईं चीन उन जो मददगार बि हुयो। वॾी मदद त सोवियत यूनियन कई पे, पर चीन बि उन्हनि जो मददगार हो। पर उन जे बावजूदि हिन वक़्तु वियतनाम अमेरिका सां दोस्ती जा मुआदा पियो करे, सिर्फ़ु इन जे करे त वियतनामियुनि खे गुज़िरियल केतिरनि सदियुनि जे चीन जे बालादस्ती ऐं साम्राज्य जो तजुर्बो आहे। हुननि खे हू ॾिसनि था पिया त चीन अॻ में छा करे चुको आहे ऐं हाणे छा करणु वञे पियो। हिकिड़ो सिंध यूनिवर्सिटीअ जो उस्ताद हो, वो सोवियत यूनियन मां PhD करे आयो, उहो ॻाल्हि करे पियो त उते उहो थोरी थोरी ॻाल्हि ते जर्मनियुनि जो ज़िक्र कंदा सोवियत यूनियन वारा। चई असां जेके कुझु प्रोफेसर दोस्त छा उन्हनि खे असां चयो तव्हां एॾा ख़ौफ़ज़दा आहियो छा, रूस सोवियत यूनियन हींअर सुपर आलमी ताक़त आहे, तव्हां जर्मनी जो बार बार ज़िक्र कयो था। चई हुन चयो त तव्हां जर्मनीअ वारनि जो रुगो नालो ॿुधो आहे,
भोगियो उन्हनि खे असां उन्हनि खे ॾिनो आहे। असांखे ख़बर आहे त जर्मन केॾी वॾी मुसीबत आहिनि, सो वियतनामी दुनिया खे ॿुधाइनि था त असां भोगियो आहे, असांखे ख़बर आहे त चीन केॾी ख़तरनाक शइ आहे। ऐं उहो हिते कब्ज़े जे लाइ अचे पियो, इक़्तिसादी फुरलुट जे लाइ अचे पियो। ऐं उहे उन पंहिंजे जेको चयो वञे थो, तव्हां ॿुधो त 2-3 ॾींहं अॻु में साईं चीनी सफ़ारत खाने स्टेटमेंट जारी कयो, पाकिस्तान जे सियासी पार्टियुनि खे हुननि हिदायत कई त जल्दी तव्हां इतफ़ाक़ कयो, हे जहिड़ा झगड़ा कॉरिडोर ते छॾियो ऐं जल्दी जेको आहे सो फ़ैसिलो करे इतफ़ाक़ करे असांखे ॿुधायो। कंहिं दुनिया जे मुल्क में ईअं थींदो आहे त ॿिए कंहिं ॿाहिरि मुल्क जो सफ़ारत खानो हुन मुल्क जे सियासी पार्टियुनि खे हिदायतूं ॾिए ऐं उन जे साम्हूं उनजे इन इक़्तिसादी तरक़ी जंहिंखे चवनि था इक़्तिसादी फुलुट जे साम्हूं जेका शइ ईंदी उनजो सफ़ायो थी वेंदो, मलियामेट थी वेंदी। कंहिं क़ौमी तशख़ुस क़ौमुनि जे तारीख़ सिविलाइज़ेशन जी उन्हनि खे परवाह कोन्हे का। नओं इहो साम्राज्य हिकिड़ी कुवत अचे पई, उनखे असांखे सम्झणु खपे। फ़िलहाल त इहा ई ॻाल्हि थो मां करे सघां, कहिड़ी हैसियत में मां चवां त हिनखे असां मुक़ाबिलो कयूं। उन जे लाइ मुंहिंजा साथी चई विया आहिनि त असांखे छा छा करिणो पवंदो ऐं करणु खपे। दोस्तो